सॼी दुनिया मुखालिफ़ थी वञे। पहिरियों सबबु आहे दरिया में उछलण जेको आहे मौत जो सबबु आहे। दरिया में काथे बची सघंदी आहे? अगरि जेका दरिया में वई ऊंधी ॿेड़ा बि वॾे मुश्किल सां बचंदा आहिनि। हे त नंढड़ो बचिड़ो वरी पेटी में बंदि थियल, हाणे हिनखे संदूक में विधाई, हवा बि अंदरि न वञे। हाणे अहिड़ी जाइ ते जेकॾहिं कंहिं जानदार खे रखिजे त उहो बि मरी वेंदो। पर मां इन नमूने सां हिनखे संदूक में बंदि करे, दरिया में उछलण बि मौत जो सबबु, संदूक में विझण बि मौत जो सबबु, वरी पोइ तो छॾे ॾिनईसि भेण, मूसा जी भेण खे चयो, मूसा जी मां त तूं वञे ॾिसे त सही काॾे थो लुड़ंदो वञे। अम्मा जी दिलि ही वञे पियो लुड़ंदो, वरी उल्टो जाॾे फिरौन ॾे जेका कसी पई वहे, उन कसीअ ॾांहुं उन वाहे ॾांहुं पियो वहण लॻियो। भॼंदी आई अमा जे अधो त वियो, जे कीअं जंहिंखां डिॼूं पिया त कुहंदो उन जे घर ॾांहुं त लुड़ंदो थो वञे। हे सबबु बि मुखालिफ़ आ गई। जॾहिं अंदरि आयो त अल्लाह फरमायो, उन्हनि औरतुनि खे हथायो, अलकई तो अलैक मुहब्बतम मिन्नी वलितुस्ना अला ऐनी। फरमाओ पंहिंजे तरफ़ां अहिड़ी मोहब्बत जो मूसा जे चेहरे ते सचम, अथो फरमाए अहिड़ी मोहब्बत जो मूसा जे चेहरे ते सचम त मूसा जो चेहरो मोहब्बत सां चमकी पियो। जेका माउ पई ॾिसे, जेका माई पई ॾिसे, उनखे चुमियूं पई बि थी ॾे। अब दिलि में मोहब्बत विझण, नफ़रत विझण वारो त अल्लाह आहे न। माण्हू त असां ॾिसो हाणे कोटनि सां मोहब्बत आहे, कपिड़नि सां मोहब्बत आहे, बाहि सां मोहब्बत आहे, वरी जो मौसम बदिलजे, थोरो सिज गरम थिए त हमरा चवंदो शायदि कपिड़ा ई लाहे सघिया। अब ईअं आहे या न आहे? इहो केरु आहे जेको हालात खे बदिलाए थो त साॻी शइ जंहिंसां मोहब्बत ई नफ़रत थी वञे, जंहिंसां नफ़रत ई हुन सां मोहब्बत थी वञे? इहो केरु थो बदिलाए? अल्लाह तो फरमाए मां ई मोहब्बत विझण वारो आहियां। मां हुनजे दिलि में जो उनजे चेहरे ते मोहब्बत जो विधमि त सारा हुन ते आशिक़ थी पिया। चवण लॻी हाणे आसिया त मां हिनखे न छॾींदसि, मां हिनखे क़तल करण न छॾींदसि, हिनखे पंहिंजो पुटेलो करे रखंदसि। कुर्रतो आईनी, हे त मुंहिंजे अखियुनि जो ठार आहे, हिनखे काथे थी छॾियां? फिर हुनखे चए हिनखे माफ़ी ॾे, चए माफ़ी अथसि। चए खज़ाने मां पैसा बि ॾे, हिनखे केरु खीर पीआरींदो? जेका वरणी पैसा बि ॾे, माईअ खे कंहिं दाईअ खे रखो हिनजे मथां। मथो रब फरमायो मां थो ऑर्डर कयां, हरमना अलैहिल मराज़े, मां उनजे मथां सारियूं खीर पीअण वारियूं उनजे मथां हराम थो करे छॾियां त कंहिंजो मूंसां खीर न वठजांइ। हाज़े नंढड़े खे कीअं थी सम्झ में अचे ॻाल्हि? उहो अल्लाह थो सम्झाए जेको छेलनि खे चुस्का ॾियण थो सम्झाए ॼाण सां। उहो अल्लाह त आहे न। छेलनि खे केरु थो सम्झाए? उहो अल्लाह त आहे जेको हिकिड़नि जानदारनि खे सम्झाए थो त गाहु खायो ऐं गोश्त न खायो त उहे गाहु खाइनि था, गोश्त नथा खाइनि। जन खे चवे थो गोश्त खायो त उहे वरी गाहु नथा खाइनि। इहो केरु थो सम्झाए छॾे? अल्लाह तो फरमाए असां हुनखे चयोसीं कंहिंजो खीर न पीजांइ। हाणे हो दाई ईंदी आहे, चवंदी आहे मन मुंहिंजो वठे त खज़ाने खां पैसा मिलंदा, पर हेॾे हे मुंहुं थो फेरींदो वठे। भेण बीठी आहे, चए थी हलदुलुकुम, छा ॾिसां मतां उन माईअ जो खीर पीए, उन माईअ खे वठी अचां। वञ सुबुह खां वठी शाम थी वई आहे, असां चयोसीं बचिड़ो मरी वेंदो बुख में। वठी आ उन माउ खे, उन माईअ खे वठी आ त हिन मतां उनजो पीए खीर। आहे काॾी माई? वठी आ हुनखे जहाज वठी अचां। अम्मा ॾे भॼंदी आई, अम्मा डिॼी वई, शायदि मरी वियो। हुनखे त ज़हन में इहा ॻाल्हि। अल्लाह ताला फरमाओ करीब हुई जो रड़ियूं करे असां हुनजे दिलि में मुठ विधीसीं, कबज़ना, असां हुनजे दिलि में मुठ विधीसीं। माना अल्लाह अंदरां अंदरां हुनखे रोके थो पियो त ख़बरदार रड़ न कर, तुंहिंजो तो कमु ठाहियूं था, रोए थी पई, तुंहिंजो सॼो मामिलो ठाहियूं था, घबरा न, मूंखे वॾी कुवत आहे, मुंहिंजे हुकुम खे कोई टारे नथो सघे। फरमाओ हाणे छा आहे? चए अम्मा, चए मरी वियो? चए न न अम्मा, अल्लाह त वॾी महिरबानी कई थी जो बच्चो बि तुंहिंजी झोलीअ में ईंदो त फिरौन खां खज़ानो बि तुंहिंजी झोलीअ में अची इहो कीअं? चए हल त वञे जो ते वठी जो सीनड़े में लॻाए त उहो खीर पीअण शुरू कयईं। चए बसि तोखे पैसा बि ॾींदासीं, बच्चो बि वञी तूं पाण वटि रख, हिफ़ाज़त थी वई। अल्लाह फरमायो मां त उहा ला मुअक्किब लिहुक्म ही, मुंहिंजे हुकुम खे कोई टारे नथो सघे। दुनिया जा माण्हू केॾी बि कोशिशि कनि पर टारे
यूसुफ जे भाइरनि तारण जी कोशिशि कई त अलाह जो जेको फ़ैसिलो आहे यूसुफ खे इज़त मिलण जो उनखे ख़तम कयूं। अबे जी मोहबत हाणे छा चऊं, फ़क़्तुलू यूसुफ अवितरहू, क़त्ल कयो यूसुफ खे या वञी ॿाहिरि सटियोसि। यख़्लु लकुम वजह अबीकुम वतकूनू मिन बादिही क़ौमन सालिहीन। वञो हिनखे कुहो या हिनखे ख़तम कयो, पोइ तोबा कंदासीं, बसि सभिनी खे खून विरहाइजी वेंदो, हिकिड़ो खून जा असां मुर्तकिब थियासीं, अलाह खां माफ़ी वठंदासीं, माफ़ी मिली वेंदी। नेकनि खे गुनाह ईअं कराईंदो अथव शैतान, सम्झे? अरे अलाह साईं वॾो महिरबानी आहे, माफ़ी ॾींदो, हाली त कर, सम्झे? पोइ ॿेड़ी ॻोड़े थो ॾिस। अबा कंहिं को माण्हू ज़हर ईअं खाईंदो आहे त बाबा हे ज़हर पई आहे, पर हे तरियाक रखियो आहे, हे ज़हर जी असर खे ख़तम कंदो आहे, इनजे करे हाली ज़हर खायां पोइ हे खाईंदुसि। वरी तरियाक जे आख़िरी ते ज़हर न खाइबो आहे, ॻाल्हि सम्झो था? ज़हर मारण वारी दवा जे आख़िरी ते ज़हर न खाइबो आहे, इहो बेवकूफ़ी आहे। त हिननि चयो साईं तकूनू मिन बादिही क़ौमन सालिहीन, असां नेक थी वेंदासीं बाद में, हाली यूसुफ खे कहो उहो जेको अलाह जो वाइदो आहे बंदि कयो। पर रब फरमायो तव्हां वञी हिनखे खूह में सटियो, जिथे हिनखे इज़त ॾियारणी आहे उहा ॼण तव्हां हथनि सां उन रस्ते ते पहुचाया, उहे न पहुचे हा। उहे हो मिस्र काथे से 900 माइल परे किनान खां उते काथे थो पहुचे नंढो वीचारो। अलाह फरमायो हिते ॿाहिरियाली में पलियो त उहा ज़िंदगी जो अंदाज़ न हूंदुसि। अज़ीज़ मिस्र जे घर में थो पालियांसि, जिथे हिनखे वॾे इज़त ऐं शान शौक़त सां वॾनि माण्हुनि सां वेहण ऐं गुफ़्तगू करण जो तरीक़ो बि अचे। इहो सारो मामिलो कंहिं ठाहियो? अलाह तो फरमाए ला मुअक्किब लिहुक्मिही व हुव सरीउल हिसाब, अलाह जे ऑर्डर खे कोई हटाइण वारो कोन्हे, जल्दी हिसाब करण वारो आहे उहो, देर कोन्हे। मुस्लमाननि खे ही हटाइण जी कोशिश में, पर उहो ॾींहुं अचण वारो आहे। जॾहिं अमेरिका ते बि इस्लामी झंडो लहराइबो, सम्झे? देर कोन्हे इंशाअल्लाह, असां हाणे हुजूं या न हुजूं, अलाह जो वाइदो सचो थियणो आहे। वक़द मकर अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, अलाह तो फरमाए इन्हनि काफ़रनि जा मकर अॻियनि बि कया, अॻियनि काफ़रनि बि मकर कया। खुफ़िया मकर जी माना आहे खुफ़िया तदबीर। वक़द मकर अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम फलिल्लाहिल मक्रु जमीआ, पोइ अलाह जे लाइ आहिनि सारियूं खुफ़िया तदबीरूं। हे चवे थो त मां कम पंहिंजे खे ठाहियां थो, अलाह फरमाए थो हितो हितो मां उन जेको मुंहिंजो ऑर्डर आहे उहो पूरो थी वेंदो। अब ॻाल्हि सम्झो था? हे हमरा समझदो त मां, अमेरिका समझदो त हे जेको मां बंदि कंदो हूंदो आहियां मानी, इराक ते बंदि, ईरान ते इक़्तिसादी पाबंदी, अफ़गानिस्तान ते इक़्तिसादी पाबंदी, हे सम्झे थो त शायदि मां पंहिंजो ताक़त थो ॾेखार, थी सघे थो इहे मुल्क पाण में अंदरो अंदरो गॾिजी हिन खां बेपरवाह करणु अलाह घुरे थो पियो। त हिन जे मथां जीअं असांजो पाकिस्तान मोहताज थियो वेठो आहे न IMF जो, अमेरिका जो, हाणे हिते पियो कर राति बि त चए असां IMF जा सॼा शर्त पूरा कया, कर्ज़ो लाहींदासीं। असांजो पहिरियों मक़सदु इहो आहे त असां कर्ज़ो लाहींदो कीअं, वरी ॼट जो कुझु ॿुधाए पियो कर्ज़ो लाहण जो तरीक़ो, चए कर्ज़ो ईअं लाहींदो जो वरी फिलाणे मुल्क वाइदो कया उन खां कर्ज़ो वठी पोइ हेॾे ॾींदुसि न, पोइ लथो इहो कर्ज़ो। हे अलाए कीअं ॼट वेठा आहिनि, अलाए जाहिल वेठा आहिनि, अलाए को घणा इक़्तिसादी माहिर आहिनि, अलाए छा तरीक़ो। चइजे उहो असां IMF खां असां जेको आहे न वरिती आहे, डिले वरिती आहे। डिले जी माना छा, जेको कुझु असांखे उहो ॾियनि पिया न उहो व्याज निकिरे पियो, उन व्याज जे बारे में वरी हिननि छा कयो, बाबा एतिरे असांखे इमदाद ॾे, जेतिरी व्याज ॾे पियो न असांखे, असांजो मतिलबु जेको मसलन 10,000 व्याज लॻे पियो, त 10,000 जो IMF खे हथु ॿधऊं त इमदाद ॾे, हा इमदाद ॾियां थो, वरी उन ते व्याज लॻंदो, हा भली लॻे पर इमदाद त ॾे, उन 10,000 ॾिना, हाणे उहे 10,000 वरी कटिया मां, हेॾो लिखी हेॾो ॾिनमि, वरी हेॾो वरी व्याज में कटियमि, छो त 10,000 जी किस्त ॾियणी ई नथो पई, उहा कटियमि, हेॾो उहो व्याज चढ़ंदो त हे बंगवारनि वारो व्याज जो सिस्टम आहे। हुनखे काथे हथ में न आई, हे साइकिल मोटर ॾिनो मां, वरी हे वरितो मां, वरी होॾे अॻियां पैसा थी मां ॾियां, अबा बंगवार को वेठो आहे त नाराज़ न थिए, बदकार बंगवारनि जी ॻाल्हि आहे बाबा, चङे नेकनि सालनि जी ॻाल्हि न आहे, सम्झे? ईअं माण्हुनि खे फुरनि था वेठा बदमाश माण्हू, सम्झे? इहो तरीक़ो ग़लति आहे। त फरमाऊं हे बि खुफ़िया तदबीरूं कनि था पिया त असां हिननि जे ज़रिए हिननि जी मानी बंदि था कयूं, इक़्तिसादी पाबंदी, पर इक़्तिसादी पाबंदी सां ॿियो त फ़ाइदो थिए थो न, त हिननि जी मोहताजी खां त निकितल आहिनि न इहे मुल्क, हिननि जी मोहताजी त कोन्हे न। त अलाह ताला फरमाए थो इन ज़रिए हुए त अरब समूरे मोहताज आहिनि, इक़्तिसादी पाबंदियूं लॻनि हेॾो होॾो, त इहो न त इराक में हथु टंगींदो अमेरिका ॾे, हाणे ख़ुदि मोतड़ा हुनखे लॻाए, अलाह हुनखे जुदा करे थो।
त परे भई भेण मोतड़ो हणी जुदा थो करे। हूअं त इहे चिबड़ा पिया हा इराक वारा, इराक खाधो खाईंदो जॾहिं ईरान जी जंग ही त सारो अमेरिका खां मिलंदो। अल्लाह ताला ज़ोरी थो परे करे ॾिस मोचड़ा तोड़ ई न पर थी नेगा। अल्लाह ताला फरमाए थो हो त तदबीरूं ठाहिनि था पंहिंजे क़िस्म जूं, पर असां बि अंदरां अंदरां इन्हनि जे तदबीरनि में असांजो कम बि हले थो पियो, असां बि पंहिंजे कम ते अॻिते हलूं था पिया। फलिल्लाहिल मक्रू जमीआ यालमु मा तक्सिबु कुल्लु नफ्सिन, यालमु मा तक्सिबु कुल्लु नफ्सिन, जो कुझु नफ्स जो कुझु करे थो पियो अल्लाह उनखे ॼाणे थो पियो। अल्लाह जे अॻियां त का शइ मख़फ़ी कंहिंजी, कंहिं मुल्क जी, कंहिं माण्हूअ जी, कंहिं पार्लियामेंट जे मेंबर जी का बि शइ अल्लाह वटि मख़फ़ी न आहे। वसयअलमुल कुफ़ारु लिमन उक़बद्दार, जल्दी काफ़रनि खे ख़बर पइजी वेंदी त नतीजो कंहिंजो आहे। नतीजो हक़ वारा दुनिया में बाक़ी रहंदा, सभु बातिल ख़तम थींदा। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो थियणो आहे, नतीजो ज़ाहिर थियणो आहे, या वरी आख़िर जो मैदान ॼाण अचण वारो आहे। मौत खां बाद में काफ़र खे पतो पइजी वेंदो त मां ग़लती ते हुस या हक़ ते हुस, पोइ त ख़बर पइजी वेंदी। वयक़ूलु الذين كفروا لست مرسلا, काफ़र था चवनि त तूं मोकिलियल नबी न आहे, इनकार था कनि नबी तुंहिंजे रिसालत जो। यक़ूलु الذين كفروا لست مرسلا قل كفى بالله شهيدا, हुज़ूर जा कानून अटल आहिनि, नबूवत उन जी ज़ाहिर आहे, को अंधो शक वेठो करे। हक़ीक़त इहा थिए क़ुर जे कानून में रहमत आहे, बाक़ी सॼा अज़ाब थिए। हे मोइन हुजे बि अज़ाब आहे, हिन खां ॿिया बि अज़ाब हा, इहे सारा अज़ाब हा। क़ुर जो जेसिताईं कानून न ईंदो न तेसिताईं ॿिया कुझु सुहिणा त हा, हे त भेण रंग जो कारो आहे, हिन जी शिकिल में बि उहा हिन में कोन थी नज़र अचे। सॼी छड़ियूं ॻाल्हियूं टको सलाह। मां थो पुछां यार सची ॻाल्हि ॿुधायो त भला मालिक घर जो ख़ुदि मालिक जॾहिं ख़ैरख़्वाह न हुजे त नौकर ख़ैरख़्वाह थींदो? हा बा सिधी साईं हिकिड़ी ॻाल्हि पई आहे भेण, एतिरी अंधा छो आहे असां वटि। हे त नौकर, मालिक आहे अवाम। हिन पाकिस्तान जो मालिक केरु आहे? ज़ाहिरी तरह त हूं त अलाह, पर ज़ाहिरी तरह सां अवाम आहे। अवाम जा नुमाइंदा जॾहिं ख़ैरख़्वाह न थिया त हे वरी जेको नौकर आई वरी चए त मां ख़ैरख़्वाह थी आयो आहियां। नौकर वरी कीअं ख़ैरख़्वाह थींदो? सॼी ॻाल्हि उल्टी। हे सम्झ में बसि अची वियो, मोइन हाणे दिन छुटी वेंदी, टाटा ई में अची विया। अरे मालिक ई ख़ैरख़्वाह, अवामी ख़ैरख़्वाह पंहिंजे मुल्क जो न आहे, उन जा नुमाइंदा ई न आहिनि, त हे वरी नौकर कीअं असांजो ख़ैरख़्वाह थींदो? इन्हनि जे कानूननि में बिल्कुलु अज़ाब थियल आहे। हे त फाथल आहे ॿिनि टंगियो, न ख़बर अथसि, न मार फलाला कंदो आहे, न आइन खे टोड़ींदो आहे। चए हाणे ॿधी नथो सघां वॾेरनि खे, छा वञनि था, मां जंहिंखे पकड़ियां थो पोइ सिधो वञी हाई कोर्ट खां वठी थो अचे, मां छा कयां? आइन त साईं बरक़रार आहे, आइन बरक़रार आहे त पोइ तूं पैसा कीअं, पैसा बि नथो उगाड़े सघे। छड़ो ठगियूं ऐं ठाह, साॻा उहे चेहरा आहिनि, माण्हू पिया बदिलबा आहिनि, निज़ाम बदिलजे त को ख़बर पए। सॼो अंग्रेज़ जो बदमाशी आहे। होशियार थियो, इस्लाम खे सम्झो, क़ुर खे सम्झो। क़ुर तो फरमाए हे रसूल जी रिसालत जो इनकार था कनि, पर रसूल जे कानून खे ॾिसंदो त रसूल जी शाहिदी ॾींदो ख़ुदि कानूनी। वयक़ूलु الذين كفروا لست مرسلا, फरमाओ काफ़िर था चवनि त तूं रसूल नाहीं। ऐं नबी तूं छा जवाब ॾिन? कुल कफ़ा बिल्लाहि शहीदम बैनी व बैनकुम, चओ त अल्लाह ई काफ़ी आहे मुंहिंजे ऐं तव्हांजे विच में शाहिद। ॿी शाहिदी छा ॾियां? अलाह जी शाहिदी काफ़ी आहे। हाणे अलाह जी शाहिदी कीअं? इहा मां हिकिड़े किथे बि तव्हांखे तफ़सीरनि में सम्झ में न ईंदी आहे। इहा हिकिड़ी जाइ ते सम्झ में आई। अल्लामा इब्न क़य्यिम जो मुनाज़रो थियो हिकिड़े यहूदी सां। उहो यहूदीअ जो मुनाज़रो ॿुधो त पोइ इहा आयत सम्झे, अलाह जी शाहिदी सम्झ में अचे। ॻाल्हि सम्झो। अल्लामा इब्न क़य्यिम चयो त मां वियुसि मिस्र में, उते यहूदियुनि जो वॾो लाट पादरी वेठो हुजे, अस्कफ। मूंखे वठी आया, चई हे सभिनी खे लाजवाब करे वेंदो, हितां जा मौलवी थकी पिया आहिनि, तव्हां हिन सां बसि। मां चयो मूंखे बि त एतिरी मालूमात कोन्हे, पर वठी हलो। हे अलाह वारो बि हुयो, मूं त वॾा किताब लिखिया त तमामु, पर हर हिकु कुल फन रिजाल, हर फन जे लाइ माण्हू हिन न सही। हर माण्हू सभिनी कमनि में फिट थोरी थींदो आहे। त हे हिन जो मूंखे वठी हलो, भला वियो हेॾे हुन वटि, अलाह जी इयानत आई, मुंहिंजे दिलि ते खुलियो। मूंखे चए तूं कीअं आयो? मां चयो मां तोसां बहस कयां।
अल्लामा इब्न क़य्यिम चयो, मां हुनखे चयो त मां तोखे तोसां बहस करणु आयो। चए कीअं? चए तव्हां हुज़ूर जी रिसालत जा मुनकिर हो? त असां बिल्कुलु मुनकिर हो, नबी न हो। चए अच्छा, इन जी माना त तव्हां अलाह जा बि मुनकिर हो। चए वरी इहो कीअं? असां रसूल जा मुनकिर हूं, तव्हां वारे नबीअ जा मुनकिर हूं, असां अलाह जा कीअं मुनकिर थिया? चए तव्हां यकीनन ॼण त सम्झो था त अलाह मुनकिर न बल्कि अलाह जो वजूद ई नथा कयो। जेकॾहिं रसूल जो इनकार कयो था त सम्झो त अलाह जो इनकार थी थो वञे। चए इहो भला कीअं? चए इहो ॿुध ॿुधायां। उहो हैरान थियो त हे कहिड़े नमूने सां मूंखे पकड़े थो। चए भाई इहो हीअं त रसूल आयो, हिन कूड़ी मिसाल दावा कई त मां नबी आहियां। हिन वटि टपड़ सामान बि कोन्हनि, 313 माण्हू, होॾो 1000 माण्हू। अलाह जी मदद वरी अचे थी 313 माण्हू, जंहिं महिल सामान कोन्हे उन नबीअ जे माण्हुनि सां मदद थिए थी पई, जिन सां सामान साणा उहे सभु दसिजी वञनि था, सभु मारिजी था वञनि। हे 1 साल, वरी 2 साल, वरी 3 साल, वरी 4थे साल बि अलाह जी मदद, 5 साल बि अलाह जी, हता की मको सॼो अरब फतह थी वियो, हो वठी दो, वरी उनजा खुलफा आया त उन्हनि पोयनि यकी फतह कंदा आया। अलाह वरी इन्हनि बातिलनि खे एॾी कुवत ॾिनी जो नऊज़ बिल्लाह वता विया वधंदा विया वधंदा जो हाणे हुनखे कोई रोके नथो सघे। इन जी माना जो अलाह सचो आहे त हे बि सचा आहे, उन्हनि जी हिमायत करे रहियो आहे। जो नऊज़ बिल्लाह अल्लाह ऐं मां फौकुल असबाब, हे ॻाल्हि समझो, हिक असबाब जे तहत मदद, असबाब जे तहत। मूंखे हथियार घणा, तोखे बि हथियार आहे, पाण विड़ी पियासीं, पोइ हथियार सां मुक़ाबिलो कयो, इहो त असबाबनि सां लड़ाई आहे न। असबाब हिकिड़े वटि आहिनि, हिकिड़े वटि असबाब जो ज़रूरु ई कोन्हे। हाणे जेकॾहिं मदद अचे, चइबो त अलाह जी मदद अचे थी, इतां मालूम थियो त जो अलाह आहे, नबी सचो आहे, जो अलाह मदद करेसि थो, अलाह शाहिदी ॾिए थो, सचो अथव, मां ॾिस मदद कंदो, टपड़ बि कोन अथसि पोइ बि फतह हिनखे थो ॾियां, सामान बि कोन अथसि पोइ बि फतह हिनखे थो ॾियां। ऐं जेकॾहिं नऊज़ बिल्लाह अलाह, जेकॾहिं हे नबी सचो न आहे, तव्हां नथा मञोसि त पोइ यकीन सम्झो त अलाह आहे ई कोन। जो हुजे हा त कॾहिं त का ॻाल्हि साबित थिए त न, हे यकीन छा पिया घुमंदा, सॼे कुझु नथो थिए। चए त अहिड़ो ख़ामोश थी वियो जो मूंखे जवाबु ॾेई न सघियो। चए हे तूं ॿिए नमूने जो मुनाज़रो करे थो, मूंखे इहो न ईंदो आहे। चए न ईंदो आहे त बसि कर, त उहो इहो अथव साईं अलाह जी शाहिदी। ऐं नबी चओ कुल कफ़ा बिल्लाहि शहीदम बैनी व बैनकुम, ऐं नबी चओ इन्हनि खे ऐलान करे ॿुधा त मुंहिंजे ऐं तव्हांजे विच में अलाह शाहिद आहे, अलाह जी शाहिदी मूंसां ताईद में आहे। वमन इंदहु इल्मुल किताब, ऐं उहे शाहिद आहिनि जन वटि आहे किताब जो इल्मु, माना यहूदी सचा आलिम जेके उहे मुंहिंजी ताईद कंदा। या वरी माना आहे जन खे क़ुरान जो इल्मु आहे, उहे मुंहिंजी सचाईअ समझी सघंदा। माना क़ुरान खे ॾिसंदा त अहिड़ो किताब दुनिया में कोई आणे नथो सघे, त समझदा त नबी सचो आहे। वमन इंदहु इल्मुल किताब, उन्हनि खे मुंहिंजी सचाईअ जी शाहिदी उहे ॾींदा जन खे क़ुरान जो किताब जो इल्मु आहे। दुआ कयो अलाह असांखे किताब जो इल्मु अता फरमाए। والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام را كتاب أنزلناه إليك لتخرج الناس من الظلمات إلى النور بإذن ربهم إلى صراط العزيز الحميد.
إلى صراط العزيز الحميد الله الذي له ما في السماوات وما في الأرض وويل للكافرين من عذاب شديد الذين يستحبون الحياة الدنيا على الآخرة ويصدون عن سبيل الله ويبغونها عوجا أولئك في ضلال بعيد صدق الله العلي العظيم. ये सूरत इब्राहिम आहे. ये सूरत बि मक्की आहे. जीअं अॻियनि सूरतनि जी इब्तिदा अलिफ लाम रा सां थी आहे, तीअं हिन सूरत जी बि इब्तिदा अलिफ लाम रा सां. इन ते अॻे तवील बहस गुज़री चुको आहे त इहे जेके मुंड में अल्फाज़ क़ुर मजीद जे ईंदा आहिनि, अलिफ लाम मीम या अलिफ लाम रा या काफ हा या ऐन स्वाद, इहे अहिड़े क़िस्म जा अल्फाज़, इन्हनि जो मतिलबु छा आहे? जमहूर उलमा इकराम त ईअं था चवनि, अल्लाह आलम बि मुरादिही, इन जी मुराद अल्लाह खे मालूम आहे वधीक, इन्हनि में छा मुराद आहे. अलबत्ता बाज़ उलमा पंहिंजे ख़्याल मुताबिक़ मुख़्तलिफ़ ख़्यालात ज़ाहिर कया आहिनि. हिकिड़नि जो ख़्यालु आहे त हिन जाइ ते अलिफ लाम रा ऐं हा मीम पाण मिलाए करे अर्रहमान बणिजे थो. इहो अलाह जा अस्मा आहिनि या अलाह जे इस्म जो शाट आहे, माना उन जो मुंडियो लफ़्ज़ आहे, या वरी सूरत जा इहे नाला, या वरी इहा चैलेंज आहे त जन अल्फाज़नि खां ही क़ुर मजीद बनियल आहे, उहे बि इहे अलिफ बा ता सा इहे लफ़्ज़ आहिनि. क़ुर मजीद इन्हनि अल्फाज़नि इन्हनि हरूफ़नि खां बनियल आहे त तव्हां बि चैलेंज थो करे अल्लाह ताला त फातू बि सूरत में मिसलिही, इहे ई अखर मिलाए करे तव्हां बि अहिड़े अंदाज़ जो ठाहे ॾेखारियो. बहरहाल इहे मुख़्तलिफ़ राया ख़्यालाती आहिनि, उलमा जा मुख़्तलिफ़ ख़्याल आहिनि जन खे यकीन सां चई नथो सघे, छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां का अहिड़ी शइ मनक़ूल न आहे. अॻिते अल्लाह तबारक व तआला क़ुर मजीद जे मुतालिक़ बयान थो फरमाए. हिन सूरत जो असल मरकज़ी मज़मून आहे शुबहात. कुफ़ार जा जेके शुबहा आहिनि उन्हनि जो हिन सूरत में जवाबु ॾिनो वियो आहे. असल मरकज़ी मज़मून इहो आहे. पोइ मुख़्तलिफ़ शयूं बि उन में बयानु थींदियूं रहियूं. दुनिया जे अंदरि रस्ते ते हलण जे लाइ ॿिनि शयुनि जी ज़रूरत पवे थी. हिकु त इंसान खे अंदर जो नूर यानी नज़र जो नूर हुजे, नज़र सलामत हुजे, अखि सलामत हुजे. अखि जेकॾहिं इंसान जी सलामत न आहे त उहो सिधे रस्ते ते ख़ुदि हली नथो सघे, उनखे को ॿियो वठी करे पहुचाए त ॿी ॻाल्हि आहे. पर जेको ॿियो वठी हलंदो उहो बि अख जे ज़ोर ते हलंदो, उनजे लाइ बि अख जो हुजणु ज़रूरी आहे. त नज़र अंदर जी जेका माना पंहिंजे जिस्म में जेका नज़र आहे, रोशनी आहे, उन नूर जी बि ज़रूरत आहे. पर नज़र हुजे जेकॾहिं सारी दुनिया ते अहिड़ी ऊंधारी हुजे जो रोशनी जो कोई किरणो असांखे न मुयसर थिए त शायदि पोइ बि असां रस्ते ते सही हली नथा सघूं. त जीअं ज़ाहिरी रस्ते ते हलण जे लाइ ॿिनि शयुनि जो हुजणु ज़रूरी आहे त नज़र बि हुजे ऐं ॿाहिरियां का रोशनी बि हुजे. पोइ सिज जेॾी खुलियल रोशनी हुजे
या कुझु रस्ते ॾेखारण जेतिरी रोशनी हुजे उहा लालटीन तव्हांजे हथ में हुजे, जंहिंसां तव्हां रस्ते खे कतब करे पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुचो। दुनिया बि हिकु रस्तो आहे। हुज़ूर जन फरमा कुन फि दुनिया का अन्नक गरीब औ आबिर सबील। फरमा दुनिया जे अंदरि ईअं रहो जीअं मुसाफ़िर, बल्कि मुसाफ़िर खां बि मथे इहा जो वाटू हड़ो थी, मुसाफ़िर त कंहिं जाइ ते वञी मंज़िल करे रहे त उहो बि मुसाफ़िर चइबो, पर वाटू हड़ो जेको रस्ते ते वाट ते हलण वारो आहे, इन वांगुरु तूं पंहिंजी ज़िंदगी गुज़ार। असल मक़सदु इंसान खे आख़िरत जे कमालात हासिल करण जी ॻाल्हि आहे, उन ताईं पहुचणो आहे। हीअ दुनिया उन जे लाइ रस्तो आहे त जीअं दुनिया जे ज़ाहिरी मंज़िलनि ते पहुचण जे लाइ ॿिनि शयुनि जी ज़रूरत आहे। इंसान जे अंदर वारी नज़र बि हुजे, ॿाहिरियां रोशनी बि हुजे, तॾहिं इंसान पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुचे थो। तीअं आख़िरत जे वाटूअड़े खे बि ॿिनि शयुनि जी ज़रूरत आहे, हिकु अकल, ॿियो वही। इन ॿिनि शयुनि जी ज़रूरत बि इंसान खे जेसि ताईं इहे ॿ शयूं हिन सां न हूंदियूं तेसि ताईं ही असल मक़सद ताईं रस्तो जेको आहे कतव करे नथो सघे। अकल जो मिसाल त नज़र वांगुरु आहे। अकल न आहे त उहो वही कोन सम्झी सघंदो, नज़र न आहे त ॿाहिरि जी रोशनी हुनखे ॾिसण में ई न ईंदी। ईअं अकल इंसान जो बि लाज़िम आहे। ही उलुल अलबाब जे लाइ सारो मामिलो थी रहियो आहे, अकल वारनि जे लाइ, बेअकलनि जे लाइ न आहे। जेको सफ़ा मजनून चरियो आहे उहो त जन्नत वेंदो, अलबत्ता हुनखे उहे मदार जे दरकात दरजात उहे जेके आहिनि उनखे मुयसर न थी सघनि। इन जे करे अकल जो हुजण बि लाज़िम आहे। अकल आहे अंदर जी रोशनी ऐं ॿाहिरि जी रोशनी आहे ही कलामुल्लाह। क़ुरान मजीद जेकॾहिं साथ में न हूंदो त महज़ अकल जेको आहे इंसान खे फ़लसफ़ी त बणाए सघे थो, पर अल्लाह ताईं पहुचाए नथो सघे, इन असल मक़सद ताईं पहुचाए नथो सघे। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू मुहबत रखे थो पियो, क़ुरानी इल्म रखे थो कुझु न कुझु, पर बेअकल आहे त हक़ीक़त इहा आहे त इनखे सही माना में क़ुरान जो इल्म बि न ईंदो। हिन इल्म खां जाहिल बि रस्तो कतव करे नथो सघे। हिन इल्म जो हुजण बि इंतिहाई ज़रूरी आहे। पोइ उहो सूफ़ी महज़ आहे, बेवकूफ़ सूफ़ी आहे जेको पंहिंजी मंज़िल ते सही पहुची नथो सघे। इन खे थोरो जेकॾहिं वाज़े कयूं त कुझु वक़्तु लॻंदो। मौलाना मसनवी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी जाइ ते मिसाल ॾिनो आहे त सूफ़ी जंग में वेही इबादत कंदो, हिकु अख बि ॿधलसि ऐं हिकु नक में पाखाने ऐं पलीतीअ जूं इगड़ियूं जेकियूं हुन उहे विझी छॾियूं आहिनि, बदबूदार। पोइ को तालिब इल्म भॼी कावड़ जी रुसी हिन वटि पहुतो, सूफ़ीअ वटि जंग में। हिनखे चई त हिन जी ख़िदमत कयईं, हे बि मानी टिकी सूफ़ी हिन खे खाराईंदो। हिकिड़े ॾींहुं हिन पुछा कई त हज़रत मां तव्हां खां कुझु सुवाल पुछंदुसि। छोकिरे पुछियो, मूंखे कुझु सम्झायो। दफ़ा कहिड़े क़िस्म जा सुवाल? जॾहिं तव्हांजे मुतालिक़, हे तव्हांजी अखि ठीकु आहे, इहा अखि हमेशह तव्हांजी ॿधल हूंदी आहे, गुस्ल कयो था बि इहा अखि ॿधल आहे, आख़िर हिन में छा तकलीफ़ आहे तव्हांखे? ऐं नक जे अंदरि गंदगी ऐं बदबूदार इगड़ियूं जेकी हुन छो रखंदा? त हुन सूफ़ी इहो जवाबु ॾिनो त बाबा असल ॻाल्हि इहा त हिन जाइ ते मां पंहिंजे नफ़्स खे मारणु चाहियां थो। हिकु अख सां जॾहिं कमु निकिरी सघे थो पियो त ॿी अख जी ज़रूरत कोन्हे, तंहिंजे करे ॿी अख खे त मां हमेशह लाइ लेपे छॾियो आहे। ऐं बदबूदार जेके इगड़ियूं आहिनि इहे हिते गुलकारी आहे ॾाढी, हिन जे करे मां पंहिंजे नक जे अंदरि उहा बदबूदार इगड़ी रखी छॾी आहे ताकी मूंखे कुझु रियाज़त थिए, मुंहिंजी दुनिया खां कतो तालुक थिए। चइजे मूं त ॿुधो आहे त जंहिं माण्हूअ जो हिकु वार बि गुस्ल में
आलो न थियो ऐं सुकल रहिजी वियो त उनजो गुस्ल न लथो, गुस्ल न लथो त इंसान जी निमाज़ ई न थी, त तव्हांजूं इबादतूं निमाज़ूं सभु तबाह थी वियूं, तव्हां ही अखि गुस्ल में बि नथा खोलियो, इहा त ख़ुश्क रहे थी पई, हिनखे पाणी त लॻणु खपे। ऐं ॿिए नंबर में असां ॿुधो आहे त पलीती जेकॾहिं लॻल हुजे जिस्म ते कपिड़े में त निमाज़ न थींदी आहे। तव्हांजे जिस्म ते हे गंदियूं इगड़ियूं जेकियूं हुन उहे अंदरि विझो था पिया नक में, इन सां निमाज़ तव्हांजी कीअं थींदी? पोइ हुनजी अखि खुली, चवण लॻो जज़ा कल्ला के चश्मम बाद कर दी, मराबा जान जा हमराद कर दी। जज़ा कल्ला मुंहिंजी अखि खोली थी, पहुचां अलाह जी विसाल मूंखे मुयसर थिए, पर क़ुर मजीद जो इल्म न हुजण जे करे उहो रस्ते में भुली वियो, इबादतूं सारियूं तबाह करे चुको। जॾहिं हुन ॿार रहनुमाई कई जंहिंखे क़ुर जो इल्मु हो, दीनी इल्मु हुयो, उन रहबरी ऐं रहनुमाई कई, तॾहिं हिन हमराह जी अखि खुली। त क़ुर मजीद खे अल्लाह तबारक व तआला हिन जाइ ते बि इन कैफ़ियत सां ज़िक्र कयो आहे त ही बि रोशनी आहे। जीअं सिज जी ॿारी रोशनी तव्हांखे रस्ते हलण लाइ ज़रूरत में आहे, तीअं हिन क़ुर जी बि इंतिहाई ज़रूरत आहे अव्हांखे, ताकी तव्हां असल जन्नत जेको तव्हांजो असल मक़ाम आहे उन ताईं पहुची सघो। किताबुन अंज़लनाहु इलैक लितुख़रिजन नास मिनज़्ज़ुलमाति इलन नूर। फरमाऊं ही किताब आहे जेको नाज़िल कयो आहे असां उन नबी करीम ॾे, इलैक तरफ़ तोजे नाज़िल कयो आहे असां हिन क़ुर खे तरफ़ तोजे, ऐं नबी असां तोजे तरफ़ ॾांहुं हिन क़ुर खे असां नाज़िल कयो आहे। असां जमो आहे, अंज़लना जमो आहे, हक़ीक़त में नज़ल तो हुजे हा, छो त अल्लाह त वाहिद आहे, पर अंज़लना चई करे ताज़ीम ॾे इशारो हो त असांजी हस्ती तमामु अज़ीम आहे। छो त जमो ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे, हिकिड़ो ताज़ीमी, ॿियो तक़सीरी। हिकिड़े में कसरत जी माना पहल हूंदी आहे, हिकिड़े में ताज़ीम जी माना पहल हूंदी आहे। हिते ताज़ीमी जमो आहे त मुंहिंजी अज़ीम हस्ती, अज़ीम एहसान कयो इलैक तरफ़ तोजे, लितुख़रिजन नास मिनज़्ज़ुलमाति इलन, लाम नफ़ो जे लाइ। माना हिन क़ुर मजीद जो असल मक़सद छा आहे? ताकि तूं माण्हुनि खे कॾहिं मिनज़्ज़ुलमाति इलन नूर, माण्हुनि खे गुमराहनि खां, ऊंधारनि खां कढी करे रोशनीअ ॾांहुं आणे। हिन क़ुर जे अचण जो मक़सद, नबीअ जे अचण जो मक़सद, पर ख़िताब कयो लितुख़रिज, माना तूं कॾहिं, इन जी माना त हुज़ूर जे वास्ते जी बि ज़रूरत महज़ किताब काफ़ी न आहे रहबरी ऐं रहनुमाईअ जे लाइ, उन सां गॾु हिकिड़े रहबर जी बि ज़रूरत आहे, हिकिड़े उस्ताद जी बि ज़रूरत आहे। ईअं जेकॾहिं क़ुर मजीद महज़ नाज़िल थी पवे हा त शायदि कोई रस्तो न वठी सघे हा। उस्ताद हिन जूं हक़ीक़तूं अची सम्झायूं, लितुख़रिजन नास में इशारो इन पासे हो तव्हांजो तूं कॾहिं इन क़ुर मजीद जे ज़रिए मिन ज़ुल्मात इलन नूर, ज़ुल्मात खां, ज़ुल्मात खे जमो आंदो वियो, नूर खे वाहिद आंदो वियो। ज़ुल्मात जमो में माना चइबो त गुमराहियूं घणियूं, गुमराहियूं, कुफर जी गुमराही, शिरक जी गुमराही, गुनाहनि जूं गुमराहियूं, मुख़्तलिफ़ गुमराहियूं इंसान, ऐं उन जे मुक़ाबले में रस्तो जेको आहे उहो हिकु आहे। नूर जो रस्तो, रोशनीअ जो रस्तो, हिदायत जो रस्तो, जन्नत जो रस्तो हिकु आहे, हुज़ूर जो तरीक़ो, एक क़ुर मजीद वारो तरीक़ो। हिन जे करे फरमाया लितुख़रिजन नास मिनज़्ज़ुलमाति इलन नूर, तांजो कढे तूं माण्हुनि खे गुमराहनि खां नूर ॾांहुं, बिइज़्न रब्बिहिम इला सिरातिल अज़ीज़िल हमीद। अल्लाह जी तौफ़ीक़ सां, इज़्न बमाना तौफ़ीक़ जे, माना ईअं न आहे जो हुज़ूर जंहिंखे सॾे त उहो रस्ते ते लॻी पवंदो, क़ुर जंहिंजे अॻो अची वञे त बसि उहो हमरा हली पवंदो, ईअं न आहे। बल्कि इन्हनि ॿिनि जे हुजण जे बावजूदि वरी टी शइ जी बि ज़रूरत आहे, उहा आहे अंदर जी कैफ़ियत ईंधन।
उहो ईंदन आहे तौफ़ीक़ इलाही। ॿई शयूं मौजूदु हुजनि, नबी बि मौजूदु हुजे, क़ुर बि मौजूदु हुजे, पर काफ़ी माण्हू गुमराह थी विया, रस्तो न मिलियो उन्हनि खे। वजह छा त उन्हनि वटि ईंदन ई कोन हो इन रस्ते ते हलण जो। बाबा गाॾी बि हुजे, रस्तो बि हुजे, रोशनी बि हुजे, सभु शइ हुजे, पर गाॾीअ जे अंदरि पेट्रोल न आहे त हली न सघनि। त ईअं ई तौफ़ीक़ इलाही ईंदन असली। इन जी माना त रुजू इल्लाह जी ज़रूरत आहे। त इंसान जॾहिं जन्नत ॾांहुं पहुचण जी कोशिशि करे थो पियो त उहो अलाह ॾांहुं रुजू करे, जेसिताईं उहो रस्तो हिनखे न वठराईंदो, उहो तौफ़ीक़ फराहम न कंदो, तेसिताईं हली नथो। इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैहि थो फरमाए त अलाह जी सुञाण ई इन शइ में आहे जो तौफ़ीक़ इलाही जंहिं सम्झी दर हक़ीक़त उन रब खे सुञातो। तव्हां ॾिसो मस्जिद ॾे असां तव्हां अचूं था, मस्जिद असांजो अचणु मक़सदु आहे। पहिरियों त इरादो पैदा थिए, अच्छा इरादे खां पोइ इंसान जे जिस्म में सारियूं शयूं कमु करणु शुरू कनि। जेकॾहिं जिस्म असांजो कमु नथो कमु, असां जंगूं कमु नथियूं कनि। हमरा खे इरादो आहे मस्जिद ॾे पहुचण जो, पर उहो पहुची नथो सघे। अहिड़े नमूने सां इंसान जो इरादो हुयो, पर रस्ते ते अची अहिड़ियूं रुकावटूं आयूं जो उहो मस्जिद खां फिरी दोस्त भॼंदो आहे, फलाणो माण्हू एक्सीडेंट थी पियो, तूं काॾे थो वञे, जल्दी करे होॾे पहुचणो आहे। त हमरा मस्जिद जे रस्तो छॾे होॾे भॼणु लॻो, त इहा रुकावट थी वई मस्जिद मां। इहे सारियूं रुकावटूं परे करे छॾण जी माना आहे तौफ़ीक़ इलाही। सम्झो, सारियूं कैफ़ियतूं इन सां माफ़िक थी पवनि ऐं रुकावटूं दूर थी वञनि, हिनखे चइबो आहे तौफ़ीक़ इलाही। त अलाह जे तरफ़ां इहे जेके जेसिताईं शयूं माना बिइज़्नि रब्बिहिम, इहे सारियूं शयूं अलाह जे इजाज़त ऐं उन जे आर्डर सां थींदियूं, सदन रब जे हुकुम सां इला सिरातिल अज़ीज़। इहो बदल आहे नूर खां। त उहो नूर छा आहे? फरमा उहो नूर आहे ही इला सिरातिल अज़ीज़िल हमीद। उहो रस्तो आहे काॾे वठी वञणु? फरमा उहो रस्तो आहे अज़ीज़िल हमीद जो, जेको ग़ालिब बि आहे त साराहिल बि आहे। अज़ीज़ आहे जेकॾहिं सारी दुनिया खे चाहे त सारी दुनिया खे मुस्लमान बनाए सघे थो, एॾो ग़ालिब ऐं ताक़त वारो आहे। ऐं हमीद आहे, हंद कयल आहे, माना हंद उन जो असली कैफ़ियत में रखियल आहे। हिकु आहे महमूद, ॿियो आहे हमीद। इन में फ़र्क़ु आहे। महमूद उहो आहे जंहिंमें वाकई तव्हांखे खूबियूं हाणे अची लॻियूं आहिनि, अॻे असल में उन में खूबियूं न हो। मिसाल अॻ में जाहिल हो, हाणे आलिम थी पियो, इन जे इल्म जी तारीफ़ था कयो तव्हां, त इहो थी पियो महमूद। हमीद जी माना आहे त असल खां उन सां हमद लागू आहे, हिन वक़्तु न बल्कि असल खां उन सां हमद लागू आहे। उन जे रस्ते ते हलण जे लाइ ही क़ुर असां नाज़िल कयो आहे ऐं नबी तो ॾे, ताकि तूं माण्हुनि खे उन रोशनीअ ते वठी हले। उहो हमीद केरु आहे? उनजी वधीक वज़ाहत थिए थी अल्लाह। अल्लाह कन रिवायतनि में अल्लाह मरफ़ू पढ़ियो वियो आहे, माना पेश सां, माना हिनखे जुदा चयो वियो आहे। अल्लाहु लज़ी लहू मा फ़िस समा, इनखे जुदा। हिते आहे अतफ ॼण त अल हमीद जे मथां, ॼण त हमीद खे खोलण जे लाइ अल अज़ीज़िल हमीदिल्लाहिल लज़ी लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़। अल्लाह, उहो अल्लाह, उहो हमीद केरु आहे? यानी अल्लाह। ये हुन खां बदल आहे या अतफ बयान आहे, उनखे वाज़े करे थो पियो। जेका शइ हुन में वाज़े न पई थी सघे त उहो हमीद केरु आहे? सुवाल पियो थिए त हमीद केरु आहे, उहो अज़ीज़ केरु आहे? त हाणे जवाब में ॾिनो वियो त अल्लाह। मतां कोई न सम्झी सघे त उनखे सम्झायो वियो त अल्लाह जी हस्ती थी। उन अल्लाह ॾे पहुचण जे लाइ सभिनी इंसाननि जे दिलि में कैफ़ियत मौजूदु आहे। हिंदू जे दिलि में बि अल्लाह मौजूदु आहे, हा, हिकिड़े माड़े जे दिलि में बि अल्लाह मौजूदु आहे, नसारे जे दिलि में बि अल्लाह मौजूदु आहे, मुस्लिम जे दिलि में बि अल्लाह मौजूदु आहे। तो ई मक़सूद गर नज़दीक गैरम, तो ई मतलूब गर नज़दीक दैरम।
ऐं अल्लाह तूं ई मुंहिंजो मक़सदु आहीं, मक़सदु त सभिनी जो उहो अल्लाह आहे। अल्लाह जो ताल्लुक बाने सां लॻल ई लॻल आहे। पोइ दुनिया जा मक़ासिद ऐं अगराज़, रस्तनि जी भुलावट इंसान खे अल्लाह खां टोड़े थी विझे, जुदा थी करे विझे। अल्लाह त सभिनी दिलनि जे अंदरि पियल आहे। तंहिंजे करे चयो वियो त उन अल्लाह जे पहुचण जे लाइ जंहिं अल्लाह जी तड़प ऐं मोहबत जो ज़रूरु तुंहिंजे दिलि में मौजूदु आहे, फरमा उन जे पहुचण जे लाइ उन जी तारीफ़ ई आहे जो उन जे पहुचण जे लाइ ही क़ुर तुंहिंजे ज़रूरी थी। इन खां सवाइ तूं पहुची न सघंदे। ऐं नबीअ जी रहबरी ऐं रहनुमाई ज़रूरी थी, ऐं अल्लाह जी तौफ़ीक़ ऐं इनायत बि ज़रूरी थी। इहे टे शयूं गॾिबियूं तॾहिं तूं अल्लाह ताईं पहुची सघंदे। बाक़ी हितां कनि दलील वरितो आहे त अल्लाह लफ़्ज़ मुश्तक़ आहे। अल्लाह लफ़्ज़ अल्लाह खां मुश्तक़ आहे। अल्लाह जी माना आहे हैरान, हैरत। माना उहा हस्ती जंहिंजे तसवुर में जॾहिं इंसान अचे थो तॾहिं हैरत थी वठेसि, इन खां मुश्तक़। पर चवंदा जेकॾहिं मुश्तक़ हुजे त पोइ ला इलाहा इल्लल्लाह ग़लति थी वेंदो। ला इलाहा इल्लल्लाह ग़लति थी वेंदो। हे छो त पोइ थी वेंदो जीअं असवद जे अंदरि सौदा वारी कैफ़ियत पियल आहे, हाज़े अबियत जे अंदरि ब्याज पियल आहे, त उहा त पोइ अछाण हर कंहिंखे चए पई। अल्लाह जेकॾहिं हैरत थी करे त हर हैरान कुन शइ खे अल्लाह चई सघे थो, पोइ माना त उहा जेका असां मुतयन कई आहे, उनजो जमहूर उलमा इहा ॻाल्हि ॿुधाया त न, अल्लाह लफ़्ज़ मुश्तक़ आहे। अलबत्ता हिन वक़्तु मख़सूस थी चुको आहे अल्लाह जी ज़ात जे लाइ। तंहिंजे करे पोइ इहो कलमे जी माना बि दुरुस्त थी वेंदी। बहरहाल हे त इल्मी हिकिड़ी ॻाल्हि आहे। फरमायो सिरातिल अज़ीज़िल हमीदिल्लाहिल लज़ी लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़। ओ अल्लाह अल्लज़ी लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़, जो कुझु आसमाननि में आहे, जो कुझु ज़मीननि में आहे, सभु कुझु उन्हीअ जो आहे। मिल्कम व मुल्कम व अबीदा, हर लिहाज़ सां उन जो आहे। मिल्कियत जे लिहाज़ सां बि अल्लाह जो आहे। ही सारी शइ, सारी काइनात जो मिल्कियत जेका आहे उहा अल्लाह जी मिल्कियत आहे। ऐं उहो मलक ऐं बादशाह बि उहो ई आहे। हुक्मरानी बि उन जी थी हले, जंहिंखे चाहे इज़त अता करे छॾे, जंहिंखे चाहे धिके छॾे, जंहिंखे चाहे ज़िंदगी ॾे, जंहिंखे चाहे मौत ॾेई छॾे। आर्डर्स बि उन जा, हुकुम बि उन जा आहिनि। त फरमाओ अल्लाह जी ज़ात उहा आहे जंहिंजे लाइ ही सारी काइनात, जो कुझु आसमाननि ऐं ज़मीननि में आहे, मिल्कियत बि उन जी आहे, मुल्क बि उन जो आहे। ऐं सारी काइनात अतर रहमान अबदा, सारी दुनिया वारियूं शयूं अल्लाह जे साम्हूं तव्हांखे आख़िरत में खुली करे नज़र ईंदियूं त सभु पाना बणिजी रब जे दरवाज़े ते हाज़िर थींदियूं। सारा नबी, वली, पीर, पैगंबर आज़ अल्लाह वारा समूरे अल्लाह जे दरवाज़े जा पाना बणिजी ईंदा। फरमाओ लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़। पोइ हिन दोस्त खे केरु सम्झाए जेको चए थो पियो पंजाब जो इलाइक़ो जेको आहे उहो हवाले थियल आहे मथियों लाहौर वारो दाटा जे हवाले, ऐं हेठियों मुल्तान वारो इलाइक़ो आहे चई गौस बाउल जे हवाले, ऐं हिते कलंदर शाहबाज़ मथे भिटाई वेठो आहे। अल्लाह चए अल्लाह नऊज़ बिल्लाह रिटायर आहे। अल्लाह जो हाणे वजूद कोन्हे, बसि वांदो थी वियो आहे। हे असांजो हितां जो मुख़्तियार कार साहिब चए पियो, उनजी अहिड़ी अजीब ज़हनियत, बेसमझीअ जी कैफ़ियत। अल्लाह ताला तो फरमाए लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़, उन्हीअ जे लाइ आहे जो कुझु आसमाननि में आहे, जो कुझु ज़मीननि में आहे। जेतिरियूं बि हस्तियूं तव्हांखे नज़रनि थियूं, सिज हुजे, चंड हुजे, सितारा हुजनि, ही धरती हुजे, पोखूं हुजनि, सारियूं शयूं, इंसान हुजनि, जिन्नात हुजनि, मलाइक हुजनि, फ़रिश्ता हुजनि, जो कुझु आसमाननि ऐं ज़मीननि जे अंदरि आहे सभु अल्लाह जी मिल्कियत आहे। ॿिए जो हुन में का दावा कोन्हे। सभिनी जो मालिक उहो आहे। ववैलुल लिलकाफिरीन मिन अज़ाबिन शदीद। फरमा वैल आहे उन्हनि मुनकिरनि जे लाइ। वैल वाल जो ज़िद आहे। वाल माना मोहबत, मदद कंदड़,
मददगार वैल माना मुसीबत कोई मददगार या वारी कैफियत न अजय वैल वाल जो ज़िद्दा त फरमाओ ववैलुल लिल काफिरीन मिन अज़ाबिन शदीद काफरन ऐं मुनकिरन जे लाइ जेके इन्हनि टिनी हस्तनि जा मुनकिर थिया वो काफिर थी पियो क़ुरान जो मुनकिर काफिर थी पियो नबीअ जो मुनकिर काफिर थी पियो तौफ़ीक़ इलाही जो मुनकिर काफिर थी पियो फरमायो जेको इन रस्ते ते हलण इन जो मुनकिर आहे उहो मुसीबत में अची वियो उहो तबाहीअ में आहे वैलुल लिल काफिरीन मिन अज़ाबिन शदीद सख़्त अज़ाब दर्दनाक अज़ाब जी कैफ़ियत में मुब्तला थी वेंदो इमाम ग़ज़ाली लिखियो आहे रसाइल ग़ज़ालीअ में लिखे थो त टे अज़ाब आहिनि जेके मुनकिर खे साम्हूं अचनि था हिकु अज़ाब त इहो आहे जो हुन जंहिंसां दिली ताल्लुक़ रखणो उन हस्तीअ सां ताल्लुक़ नथो रखे बल्कि दुनिया जी शयुनि सां ताल्लुक़ थो रखे अब जॾहिं हाणे हिकिड़े माण्हू राति ॾींहुं बंगलो बनायो राति ॾींहुं महिनत करे कार वरितई राति ॾींहुं महिनत करे हिन वीचारे कोशिशि करे वॾी हिकिड़ो कारखानो लॻायो हाणे जॾहिं मौत आयो तॾहिं टमाट हणी जुदा कयो वियो ज़ल सायुहुम फिल हयात दुनिया वहुम यासबून अन्नहुम युसिनून सुना फरमा उन्हनि जी सारी कोशिशूं ऐं महिनतूं दुनिया में रहिजी वयूं बेकार बणिजी उहो ईअं पियो सम्झे त मां वॾी तरक़ीअ ते पहुतो आहियां हाणे कार ऐं बिल्डिंग ऐं बंगला मूंखे मिली चुका आहिनि मां वॾे आला कैफ़ियत ते आहियां फरमा सारो कुझु उन जो तबाह थी वियो जॾहिं उहो तबाही ॾिसे थो त पहिरियों अज़ाब इहो अथसि पहिरियों अज़ाब इहो आहे अव्वल अज़ाब उन खां पोइ हमराह खे जॾहिं कुझु ज़माने 100 सालनि खां पोइ इहो गुबार दिलि तां लहे थो तॾहिं वरी बदअमालीअ जो अज़ाब शुरू थी थो वञेसि ज़कात न ॾिनी अथसि त गिचीअ में नांग पियो अथसि नमाज़ न पढ़ी अथसि त क़बर तेल सां भरिजी वई अथसि हाज़ई फरमा मुख़्तलिफ़ पंहिंजे बदअमालीअ जा उहे अज़ाब हिन जे साम्हूं था अचनि ॿियो नंबर अज़ाब इहो टियों नंबर अज़ाब आहे जॾहिं सारी दुनिया अल्लाह जी ज़ियारत ॾांहुं वधी रही आहे ॿियनि जा रूह अल्लाह जी ज़ियारत ऐं कुर्ब ॾे वधी रहिया आहिनि हिन खे रोकियो थो वञे ऐं हिन खे चयो वञे थो तुंहिंजा त अमल अहिड़ा न हा فمن يرجو لقاء ربه فليعمل عملا صالحا ولا يشرك بعبادة ربه احدا فرماؤ त तव्हां अमल साले उहे कया ई कोन्हनि जो अलाह जी ज़ियारत थिए हाणे हिन खे टियों अज़ाब इहो आहे जंहिं शइ जो हाणे शौक़ अथसि उहो पूरो नथो थिए इहे टे अज़ाब त सख़्त अज़ाब आहिनि त फरमाऊं الذين दुनिया परस्त जूं काफ़रनि जूं मुनकिरीन जूं टे निशानियूं अल्लाह ताला थो बयान फरमाए टे निशानियूं क़ुरान मजीद الذين يستحبون الحياة الدنيا على الآخرة फरमाओ जेके मोहबत कनि था पिया दुनिया जी ज़िंदगीअ सां आख़िरत जे मथां आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया अब हे ॻाल्हि सम्झण जहिड़ी आहे हूअं त हुज़ूर जन दुनिया जी वॾी मुज़म्मत कई आहे हुब दुनिया रास कुल ख़तियतिन हुज़ूर जन फरमायो सारे ख़तान ऐं गुनाहनि जो जेको मंबो ऐं सरचश्मो आहे फरमायो उहा दुनिया जी मोहबत आहे दुनिया जी मोहबत में इंसान लाइ छा जो छा भाउ खां जुदा दुनिया जी मोहबत में अची हमराह दुनिया सां विढ़े थो पियो माण्हुनि सां विढ़ंदो वेंदो आहे जहिड़ा कंदो वेंदो आहे सारा गुनाह इन दुनिया जी मोहबत खां निकिरनि था इन जे करे इहा आहे मरकज़ी नुक़्तो अजय पर दुनिया जी मोहबत एतिरी मज़मूम न हुई उन वक़्त में जॾहिं आख़िरत जो मुक़ाबिलो ऐं दुनिया जो मुक़ाबिलो पियो थिए अहिड़ी ॻाल्हि समझो दुनिया आहे दुनिया ठाहे थो दुकानदारी करे थो पर निमाज़ जो वक़्तु टकराव में न आहे अजय निमाज़ जो वक़्तु कोन्हे दुनियादारी हले थी दुकानदारी हले थी अमराह त फरमायो इन वक़्त में हाणे इन जी इहा दुनिया मज़मूम न आहे पर जंहिं वक़्त में हेॾां अज़ान जो आवाज़ आयो अल्लाहु अकबर उन वक़्त में बि ही दुनिया में लॻो रहियो फरमायो हाणे इन दुनिया आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया खे तरजीह ॾिनी तबाह थी वियो इहो थी वियो मामिलो सॼो ॿियो मौलाना लिखे थो त असल ॻाल्हि आहे मुहबत दुनिया
दुनिया मज़मूम न आहे एतिरी जेतिरी मुहबत दुनिया मज़मूम आहे। मुहबत दुनिया इंतहाई बुरी शइ आहे। मुहबत जी माना इहा आहे जो माण्हू अंधो बोरो थी वञे, ॿी का शइ हिनखे नज़र न अचे, फ़क़ति दुनिया ई दुनिया। इहा इंतहाई ख़राब शइ आहे। हिकिड़ो माण्हू जंग में वेठो हुजे, हुन जा हिते फ़िक्र अथसि बिल्डिंगनि जो, जाइन जो, औलाद जो, सामान जो, दुनिया जो, उहो जंग में वेठो आहे, पर फ़िक्र इहो अथसि त फरमाऊं इहो दुनिया जे अंदरि मौजूदु आहे। नेस्त दुनिया अज़ ख़ुदा गाफ़िल बुदन नेक माशो नुकर ओ फर्ज़ंद ज़न। दुनिया त असल आहे, फर्ज़ंदो ज़न जो फ़िक्र। असल इहो दुनिया में दाख़िल थी वञण जी माना इहा न आहे। पर हिकिड़ो माण्हू वेठो आहे सॼे ॿारनि जे विच में, दुकानदारी बि कंदो वेठो आहे, ॿार बि अथसि, घरवारी बि अथसि, ऐं माण्हुनि सां बि उथे वेहे थो, पर महज़ अल्लाह जे हुक्म खे पूरे करण जे लाइ त फरमाओ इहो माण्हू ॼण दुनिया में न आहे। उहो जेको जंग में वेठो आहे उहो दुनिया में वेठो आहे, हे ॼण दुनिया में न आहे। अब दुनिया जो नालो इहो आहे त दुनिया जी मोहबत हुजे। ऐं दुनिया जी मोहबत ईअं आहे जे किश्ती अॼु ॿेड़ीअ जे हेठां जेकॾहिं पाणी आहे त किश्तियारा पुश्तिया, ॿेड़ीअ जे हेठां जेकॾहिं पाणी आहे त उन खे हलाईंदो बि इहो पाणी, इन खां सवाइ किथे हलंदो? ॿेड़ी हलंदी पाणी खां बिना। त दुनिया जेकॾहिं दिलि जे ॿाहिरां आहे, हेठां आहे, त इन सां त तूं आख़िरत ताईं पहुचंदे, तुंहिंजी सवारी तेज़ रफ़्तारीअ सां तुंहिंजो ॿेड़ो हली पवंदो। इन दुनिया सां मिसकिननि जी मदद कंदो, ख़ैरातूं कंदो, इन सां हज कंदो, इन सां नेकीअ जा कम कंदो। इहा त किश्तियारा पुश्तिया, इहा ॼण त किश्तीअ खे ॼण पोइतों पुश्तीअ ताक़त अची वई। पर जेकॾहिं इहा दुनिया दिलि जे अंदरि अची वई, जिते अलाह जो नालो रखणो हो उते अलाह जे बजाय दुनिया दुनिया अची वई। फरमाऊं हाणे ईअं थी पियो ॼण पाणी इहो इन ॿेड़ीअ जे अंदरि अची वियो, ॿेड़े जे अंदरि पाणी अचणु, ॿेड़े खे ॿोॾण वारो मामिलो बुरी वेंदो ॿेड़ो, वरी बचंदो ॿेड़ो। त हिते फरमायो वियो त दुनिया जी मोहबत। अब हिकिड़ी ॻाल्हि समझो, इमाम राज़ी थो लिखे एतिरो त दुनिया हिकु आहे दुनिया, ॿियो आहे मोहबत दुनिया। हे ॻाल्हि समझो। हिकिड़ो माण्हू दुनिया कमाए थो, दुनिया दुनिया जो फ़िक्र बि अथसि, पर दिलि में इहो ख़्यालु अथसि मां कयां गंदो थो, मां ग़लति कमु कयां थो, मां बुरो कमु थो कयां। ॿियो माण्हू उहो आहे जेको दुनिया कमाए थो, वरी उनखे सम्झे थो त मां तमामु सुठो, त मोहबत अहिड़ी शइ जो नालो अथवे जो उन बुरे कम खे बि सुठो सम्झण लॻे। मोमिन दुनिया हलाईंदो आहे, पर उनखे बुरो सम्झी, दुनिया खे बुरो सम्झी हलाईंदो आहे। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि फरमायो त दुनिया हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं जन्नत में रखियो वियो, तॾहिं फरमायो त हिन वण जे वेझो न अचई, ला तक़रबा हाज़िहि शजरा, हिन वण जे वेझो न अचई। उन वण में छा हो तासीर? खाइण सां पेट में वकड़ पवण लॻा, पेट में। हाणे पाखाने जी ज़रूरत पई त काथे करे जन्नत साफ़ जाइ आहे, उते त गंदगीअ जी जॻह कोन्हे। फरमा उते पाखाने जो मामिलो न आहे। हैरान थियो त काॾे वञा? अल्लाह ताला फरमा ए बता लही वञो, ए बितू लही वञो समूरे हेठि। हा हेठि लही वञो, वञो। दुनिया जेका आहे इहा पाखाने जी जाइ आहे, दुनिया थी वञी पाखाने जी जाइ। हाणे वञो, फरमाओ त हिते जॾहिं इंसान पाखाने में वेंदो आहे त पोइ हमेशह उते दिलि लॻाए वेंदो आहे, या ज़रूरत पूरी थींदी आहे त वरी हल। पाखाने जी जाइ जी माना इहा हूंदी आहे दादा ज़रूरत पूरी थी वञे, निकितो हमरा। त फरमाओ ईअं ई दुनिया खे समझो। हुज़ूर जन फरमायो हे पाखाने जी जाइ अथवे, तव्हां सां दिलि लॻाए छॾी आहे हिन दुनिया सां। असल वतन इंसान जो हुब्बुल वतन मिनल ईमान, वतन जन्नत आहे, वतन जन्नत आहे। हुब्बुल वतन मिनल ईमान जी माना इहा आहे त जन्नत जी मोहबत ईमान आहे। जन्नत जी मोहबत, असांजो वतन हे थोरी आहे। आदम अलैहिस्सलाम खे उते रखियो वियो, हे त असां ख़राब आबाद में अची वियासीं। तंहिं करे फरमाइनि उन अल्लाह वारे चयो ॾींदुसि बाहि बंबोर खे ठाहे ठाहे, मुंहिंजो शहर बंबोर सां छाहे।
वेंदुसि केत धन ॾे काहे मुंहिंजो शहर बंबोर सां छाहे। बंबोर माना दुनिया। अल्लाह वारो थो चवे हिन दुनिया सां मुंहिंजो वास्तो न आहे, मुंहिंजो त असल मंज़िल जेका आहे उहा जन्नत आहे। इन दुनिया खे बाहि ॾेई बि उते वञी पहुचंदुसि। इहा ॻाल्हि सम्झाई वई त फरमाऊं उन काफ़र जी कैफ़ियत, उन मुनकिर जी कैफ़ियत, الذين يستحبون الحياة الدنيا على الآخرة، वो मोहब्बत थो करे दुनिया जे आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया सां। दुनिया ते आख़िरत ते तरजीह ॾे थो पियो दुनिया खे। आख़िरत ते कम अज़ कम इहो त थिए, हूअं त दुनिया सां एतिरो ताल्लुक़ रखिजे जीअं हज़रत अली करमल्लाह जो फरमायो। कीअं चई, ज़मल इलाहु हरामहा वजनबतु हलालहा व हरामहा। अल्लाह त शिकायत कई ही त हराम न खाइजो, ते मां हलाल खे बि एतिरो खाईंदो जो बस सदे रमक थिए, मां पंहिंजी ज़िंदगी कुझु बचाए सघां। बाक़ी इहो आहे इंतिहाई कैफ़ियत, पर इहो न थिए त कम अज़ कम एतिरो त थिए जो आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया खे तरजीह न ॾिनी वञे। जॾहिं आख़िर जो मामिलो अचे त आख़िरत जे माण्हू हलियो अचे, दुनिया जे मामले खे छॾे ॾे। अज़ान अचे त मस्जिद हलियो अचे, वरी केॾी बि दुकानदारी कीमती अचे त हीअ सॼी दुनिया कमज़ोर आहे, आख़िर जे मुक़ाबले में बेकार आहे। इन जे करे जॾहिं ईअं कंदो तॾहिं ईमान जी कैफ़ियत, पर न त पोइ कुफर सां हिकु ई मामिलो आहे। हो बि आज़ान ॿुधी करे वेठो हिंदू, हे बि वेठो रहियो, त हिन हिंदूअ में कहिड़ो फ़र्क़ु? त इहा ॻाल्हि सम्झाई वई त। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त दुनिया सां मोहबत जेका आहे ग़मनि ऐं मुसीबतनि जो दरवाज़ो खोलींदी आहे। जंहिं दुनिया सां मोहबत रखी तॾहिं मुसीबतनि जा दरवाज़ा खुलिया। ॾाढियूं तकलीफ़ूं, ग़मूं, परेशानीअ जो नालो ई दुनिया आहे। ऐं दर हक़ीक़त दुनिया जूं जेतिरियूं बि लज़तूं आहिनि, दुनिया जूं जेतिरियूं बि लज़तूं आहिनि, सबूर ई आलाम खे दफ़ो करण जे लाइ, माना तकलीफ़नि खे दफ़ो करण जे लाइ, परेशानियूं लाहिण। बुख हिकिड़ी परेशानी आहे न, मानी खाइण लज़त आहे, पर उन परेशानी बुख वारीअ खे, ॻाल्हि सम्झो था, उन हिकिड़ी परेशानी आहे न, उन परेशानीअ खे लाहिण जे लाइ शरबत पीए थो पियो। शरबत लज़ीज़ आहे त हितां जी जेकी लज़तूं आहिनि, परेशानीअ खे मस्ती चढ़ी हमरा की घरवारीअ जी ज़रूरत हुई, हाणे हिन परेशानीअ खे दफ़ो करण जे लाइ हिन घरवारी पेश करे छॾी। आराम बेआरामी जेका आहे इहा हिकिड़ी परेशानी आहे, उन बेआरामीअ खे दफ़ो करण जे लाइ निंड जी ज़रूरत आहे, बिस्तरे आरामदेह जी ज़रूरत आहे। त हितां जी जेकियूं बि लज़तूं आहिनि, दर हक़ीक़त उहे आलाम खे दफ़ो करण जे लाइ आहिनि। असल उहे लज़तूं न आहिनि, लज़तूं असल जेके आहिनि उहे आख़िरत जूं लज़तूं आहिनि। ऐं ॿिए नंबर में दुनिया जूं लज़तूं त इख़्तिताम पज़ीर आहिनि। जेतिरी बि लज़त जो मानी खाई करे बसि कंदो, लज़त यकी त न हलंदी। आख़िरत जी लज़त ईअं न आहे, देर ताईं पई हलंदी रहे, हुनजी लज़त फानी न आहे। इन जे करे फरमाए काफ़रनि जो शइ उहो आहे जो उन्हनि दुनिया जी हक़ीक़त न सम्झी आहे, आख़िरत जी कैफ़ियत न सम्झी आहे। इन जे करे काफ़र जी कैफ़ियत इहा आहे, यस्तहिबून अल हयात दुनिया अलल आख़िरा। फरमाओ उहे तरजीह बल तुसिरून अल हयात दुनिया। ॿीजा त अल्लाह फरमाओ तव्हां तरजीह ॾियो था दुनिया जी ज़िंदगीअ खे, तरजीह ॾियणु ख़राब आहे। त फरमाओ हिन जाइ ते त इहे माण्हू काफ़र माण्हू जेके आहिनि, मुनकिर माण्हू, दुनिया जे आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया खे तरजीह पिया ॾींदा। वयसुद्दून अन सबीलिल्लाह, ऐं अल्लाह जे रस्ते खां रोकनि था। ज़ाल ऐं मुज़िल, ज़ाल जी कैफ़ियत आहे जो पाण दुनिया सां मोहबत रखे, मुज़िल जी माना आहे ॿिए खे गुमराह करण जी कोशिश में। इहो इंतिहाई ख़राब, ख़ुदि बि गुमराह, वरी ॿियनि चइनि खे बि रस्ते दीन जे तां रोके थो पियो। वञे थो अरे छा ॿुधो पियो आहे बाबा, अरे कारे थो वञे निमाज़ खोड़ पढ़े हले हे त ॾिसूं, माना ओॾे बुराईअ ॾे थो वधी वञे। त फरमा ख़ुदि बि गुमराह, पाण बि क़ुर खां आरी, ऐं ॿिए खे बि रोके पियो इन रस्ते खां। यसुद्दून अन सबीलिल्लाह वयबगूनहा इवजा। ऐं रोकण वरी ॿिनि क़िस्मनि जो आहे, रोकण ॿिनि क़िस्मनि जो आहे। हिकु रोकण आहे त बाबा न वञ, ॿियो आहे त बाबा हे नुक्स थी हिन में। हिकु रोके थो त ही शइ जेका आहे बाबा न वञ, बसि हेॾे था हलूं, ईअं नथो चवे थो हो शइ ख़राब आहे। पर हिते फरमाउन न,
हिन जो मामलो अञा अजीब आहे वयबगूनहा इवजा ही त तलब बि करे थो पियो न में डिंगायूं कढी करे ॿुधाए थो त दीन में ही ख़राबी थी हे ख़राबी थी मुला चंदो घुरदई हीअं थींदो आगे वेंदे त हीअं मामलो थी पवंदो खाम खातो वञे छा ॿुधाईंदो आहे इहे त साॻियूं साॻियूं ॻाल्हियूं आहिनि उहे त चएसि छा हिन में कहिड़ियूं ॻाल्हियूं रखियूं पर मां अहिड़े क़िस्म जा नुक्स कढी करे वयबगूनहा इवजा पर मां इहे उन में तलब बि कनि था पिया डिंगाइनि खे उलाइक फी ज़लालिम बईद पर मां इहे इंतहाई तमाम दूर जी गुमराहीअ में इहे पियल परे जी गुमराही ख़ुदि गुमराह हुजे त ठहियो पर हे त सजन खे गुमराह बनाइण जी कोशिश में लॻो पियो आहे इहो त इंतहाई गुमराह चइबो अल्लाह खां दुआ आहे त रब साईं असां तव्हां सभिनी खे अहिड़ी इंतहाई गुमराहीअ खां महफ़ूज़ मामून आख़िर दावा Harusnya betul, heran. Cuma waktu itu ada. Sudah tu. Macam mana? Ada?